हिन वीडियो जे अंदरि पाण इहो सिखंदासीं त जेकॾहिं पाण खे अणबराबरी वारी मसावात मिलियल आहे ऐं उन में पाण खे बदिलजंदड़ जो वैल्यू या रक़म मालूम करणी आहे ऐं उन रक़म मालूम करण जे लाइ जेकॾहिं पाण खे कंहिं पॉज़िटिव या नेगेटिव नंबर सां ज़रब करणी पए थी त उहा कीअं कंदासीं। ज़रब खां अलावा जेकॾहिं पाण खे कंहिं नंबर सां वंड करणी पए त उहा कीअं कंदासीं। सो अचो त हिन मिसाल जे ज़रिए सम्झूं था। -ॿुड़ी ॾहाई 5 एक्स बराबरि आहे या वरी घटि आहे 7 ॾहाई 5 खां। सो हिन में पाण खे एक्स जो वैल्यू या एक्स जो क़दुरु या एक्स जी क़ीमत मालूम करणी आहे। हिन में पाण ॾिसी सघूं था त 5 जेको अददी सिरो आहे एक्स जो उहो नेगेटिव आहे या माइनस में आहे। सो इन खे पाण खे ख़तमु करणो पवंदो, छाकाणि त पाण खे एक्स जो वैल्यू मालूम करणो आहे। इहो कमु पाण वंड या ज़रब जे ज़रिए करे सघूं था। सो अचो त सम्झूं जेकॾहिं असां कंहिं नेगेटिव नंबर सां ज़रब कयूं ॿिन्हिनि साइडनि खे त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। फर्स्ट कयो था पाण हिकिड़ो नंबर था वठूं, 1 घटि आहे 2 खां, ऐं जेकॾहिं ॿिन्हिनि साइडनि में असां ज़रब कयूं कंहिं नेगेटिव नंबर खे त पोइ छा थींदो। जेकॾहिं -1 सां पाण ज़रब कयूं त हीउ थी वेंदो -1 ऐं हीउ थी वेंदो -2। हाणे मूंखे ॿुधायो त नेगेटिव त 2 नंढो आहे न, छाकाणि त जेतिरो नंबर नेगेटिव थींदो आहे ओतिरो वॾो थींदो आहे। सो हिते पाण खे साइन तब्दील करणी पवंदी। सो पाण लिखंदासीं त -1 वॾो आहे -2 खां। इन जो मतिलबु इहो थी वियो त जॾहिं असां कंहिं नेगेटिव नंबर सां ज़रब कंदासीं इनइक्वलिटी या अणबराबरी जेके मसावातूं आहिनि त उन्हनि में साइन तब्दील थी वेंदी। सो जेकॾहिं मां 0.5 खे कंहिं बि नंबर सां ज़रब कयां थो नेगेटिव जी साइन हटाइण जे लाइ ऐं एक्स खे ख़तमु करण जे लाइ, त हीउ जेको लेस देन आर इक्वल टू विच में आहे इहा पाण खे साइन तब्दील करणी पवंदी ग्रेटर देन आर इक्वल टू में। सो अचो त हिन खे हल था कयूं। पाण खे हिते सिर्फ़ु एक्स घुर्बल आहे। सो नेगेटिव 0.5 खे छा सां ज़रब कजे जो उहो कटिजी वञे। सो जेकॾहिं पाण थोरो सोचींदासीं त -2 सां अगरि मां ज़रब कयां 5 खे, नेगेटिव जी 5 खे, त इहो पाण में कटिजी वेंदो, छाकाणि त 0.5 जेको आहे उहो 1/2 आहे ऐं 1/2 जॾहिं 2 सां ज़रब थींदो त कटिजी वेंदो, छाकाणि त 2 सां कैंसिल थी वेंदो। सो हिते पाण वटि एक्स बचंदो इन तरीक़े सां। सो ही पासो थी वेंदो -2 ज़रबिया -5 एक्स, ऐं हुन पासे यानी 7 ॾहाई 5 खे बि असांखे ज़रब करणो पवंदो -2 सां। सो हिते बि पाण ज़रब कंदासीं 2 सां। हाणे हिकिड़ी ॻाल्हि यादि करणी आहे त पाण जेको नंबर ज़रब कयो आहे उहो नेगेटिव आहे। सो पाण पोइ हिते सिखिया आयासीं त जॾहिं बि नेगेटिव नंबर ज़रब कंदासीं त साइन तब्दील करे छॾींदासीं। सो ही थी वेंदी ग्रेटर देन आर इक्वल टू। सो जेकॾहिं पाण हिन खे हल कंदासीं त -2 0.5 खे कैंसिल करे छॾंदो, हिते बचंदो एक्स ग्रेटर देन आर इक्वल टू 7.5 खे जेकॾहिं 2 सां ज़रब कंदासीं त इहो थींदो 15 नेगेटिव जो, छाकाणि त पाण वटि हिकिड़ो नेगेटिव नंबर आहे। सो प्लस इंटू माइनस नेगेटिव थी वेंदो। सो एक्स जो जेको असांखे वैल्यू या मिक़दार या क़ीमत मिली उहा इहा मिली त एक्स -15 खां वॾो आहे। हाणे -15 खां वॾो आहे, नंढो न आहे, इहो सोचणो आहे तव्हांखे। त हाणे पाण खे इहो सोचणो पवंदो त -15 जेकॾहिं असां नंबर लाइन ते ड्रा कयूं त कहिड़ी जॻह ते हूंदो ऐं उन खां वॾा जेके नंबर हूंदा उहे कहिड़ी जॻह ते हूंदा। सो उन खां वॾा जेके बि नंबर हूंदा उहे एक्स जो वैल्यू हूंदा। सो जेकॾहिं मां हिते हिकिड़ी नंबर लाइन ड्रा कयां, हीअ नंबर लाइन आहे ऐं हिन में मां किथे फर्ज़ कयो हिते तव्हां सम्झां थो त 15 आहे। सो जेकॾहिं हिते 15 आहे या -15 आहे त इन खां पाण सॼे पासे जी तरफ़ वेंदासीं, छाकाणि त नंबर लाइन ते जीअं जीअं सॼे पासे पाण तरफ़ वेंदा आहियूं त नंबर वॾा थींदा वेंदा आहिनि। सो एक्स -15 खां नंढो न आहे, या त -15 जे बराबरि आहे या वरी पोइ -15 खां वॾो आहे। सो जेकॾहिं मां हिन खे सॉल्यूशन सेट में लिखां त उनखे मां इन तरीक़े सां बि लिखी सघां थो त हे ब्रेकेट लिखंदुमि ऐं हिन जो बाउंड्री हितां शुरू थिए थी, यानी एक्स -15 खां स्टार्ट थिए थी ऐं पोइ अॻिते केतिरे ताईं हले थी का ख़बर कोन्हे, छो त पाण खे स्टेटमेंट इहा ॿुधाए थी त एक्स खां -15 खां वॾो आहे। पोइ हलियल आहे त पाण हिते लिखंदासीं इंफिनिटी ऐं हिते पाण ब्रेकेट जी साइन ॾींदासीं, छाकाणि त पाण वटि एग्ज़ैक्ट इंफिनिटी वैल्यू न आहे एक्स जो, इंफिनिटी ताईं हले थो। हाणे इंफिनिटी केतिरी आहे पाण खे का ख़बर कोन्हे। सो जॾहिं पाण खे बाउंड्री क्लियर न हुजे त पाण हुते पैरेंथेसिस या नंढो ब्रेकेट जंहिंखे पाण चवंदा आहियूं सिंधी में पाण, या नंढी डिंगी जेकी चवंदा आहियूं उहा ॾींदासीं। सो एक्स जो सॉल्यूशन सेट अगरि पाण लिखंदासीं त उहो हिन तरीक़े सां लिखंदासीं -15 कामा इंफिनिटी। या एक्स जे वैल्यू खे पाण हिन अंदाज़ में बि लिखी सघूं था, एक्स इज़ अ रियल नंबर। एक्स को बि हिकिड़ो रियल नंबर आहे। हिते पाण हिकिड़ी साइन ॾींदासीं नंबर खां पोइ, हिनखे पाण चवंदा आहियूं सच दैट। सच दैट यानी एक्स रियल नंबर त आहे पर कहिड़े तरीक़े सां आहे, उहो आहे त एक्स ग्रेटर देन आहे
या इक्वल टू आहे -15 जे ऐं पोइ स्मॉल ब्रैकेट बंदि करे छॾींदासीं या विची लिंक बंदि करे छॾींदासीं। सो हिन अंदाज़ में बि पाण एक्स जे वैल्यू खे लिखी सघूं था ऐं मथे अंदाज़ यानी सॉल्यूशन सेट वारे अंदाज़ में बि लिखी सघूं था या पाण नंबर लाइन वारे अंदाज़ में बि लिखी सघूं था या पाण एक्स इज़ ग्रेटर देन आर इक्वल टू -15 जे अंदाज़ में बि लिखी सघूं था। अचो त हिन सिलसिले में हिकिड़ो ॿियो हिसाब हल था कयूं। 75x वॾो आहे या बराबरि आहे 125 खां, यानी 75x इज़ ग्रेटर देन आर इक्वल टू 125। जेकॾहिं अणबराबरि मसावात जा ॿई पासा 75 सां वंड कजनि त पाण एक्स जो वैल्यू मिली वेंदो। सो हिते 75 सां वंडिजी वेंदो त एक्स ग्रेटर देन आर इक्वल टू 125 डिवाइडेड बाय 75। हाणे जेकॾहिं 25 जो खोड़ो 125 ऐं 75 ते ॿिन्हिनि ते हणूं त पोइ एक्स जो वैल्यू छा मिलंदो? एक्स इज़ ग्रेटर देन आर इक्वल टू 5/3, यानी एक्स या त 5/3 जे बराबरि आहे या पोइ हुन खां वॾो आहे। सो हिकिड़ी बाउंड्री 5/3 आहे ऐं ॿी इंफिनिटी आहे। सो 5/3 या वरी हुन खां वॾो पोइ केतिरो बि थी सघे थो। सो नंबर लाइन जेकॾहिं मां ड्रा कयां ऐं फर्ज़ कयां नंबर लाइन ते 5/3 किथे हूंदो? सो 5/3 ज़ाहिर ॻाल्हि आहे 1 ऐं 2 जे विच में हूंदो। सो जेकॾहिं ही नंबर लाइन में 2 आहे त हिन जॻह ते किथे 5/3 हूंदो, छाकाणि त 3 जो खोड़ो हिकु दफ़ो त वेंदो पर ॿियों दफ़ो मुकमल न वेंदो। सो हिते 5/3 आहे ऐं 5/3 खां सॼे पासे जेतिरो बि वञूं एक्स जी क़ीमत ई हूंदी। सो इन तरीक़े सां पाण हिकिड़ो ॿियो मिसाल था खणूं जंहिंमें एक्स भाङे -3 वॾो आहे कंहिंखां? -10/9 खां। सो हिते ग्रेटर देन आर इक्वल टू न आहे या लेस देन आर इक्वल टू न आहे, हिते ग्रेटर देन आहे यानी वॾो आहे। हिन मसावात में बि -3 जेको एक्स सां वंड थियल आहे उनखे पाण खे ख़तमु करिणो आहे। सो उनखे ख़तमु कीअं करे सघूं था? ज़ाहिर ॻाल्हि आहे जॾहिं असां -3 सां ज़रब कंदासीं। सो -3 सां ज़रब पाण खे ॿिन्हिनि पासनि करिणो पवंदो। सो ही थी वेंदो -3 ज़रबिया -1/3 एक्स। सो हाणे हिन तरफ़ बि -10/9 ज़रबिया -3। हाणे ही जेकी साइन आहे ग्रेटर देन वारी इहा पाण खे तब्दील करणी पवंदी, छाकाणि त नेगेटिव नंबर पाण ज़रब कयो आहे। सो ही साइन थी वेंदी लेस देन। सो लेस देन हाणे -3 सां छा थी वेंदो? वंड थी वेंदो। त हिते बचंदी एक्स, छाकाणि त ही पाण में कैंसिल थी वेंदा -3 हिते बचो लेस देन। ऐं जेकॾहिं पाण नेगेटिव इंटू नेगेटिव ज़रब कयूं त इहो प्लस थी वेंदो, छाकाणि त पाण माइनस इंटू माइनस प्लस पढ़ी आया आहियूं। सो जेकॾहिं 3 जो खोड़ो पाण हणूं 9 ते त इहो 3 दफ़ा वेंदो, इहो जवाबु अची वेंदो 10/3, यानी एक्स जो जेको वैल्यू आहे उहो 10/3 खां नंढो आहे। एक्स इज़ लेस देन 10/3। सो हिन जो सॉल्यूशन सेट थींदो 10/3 खां नंढी आहे, यानी इहा मथीं जेकी हद आहे उहा इहा आहे, पर उहा बि एग्ज़ैक्ट 10/3 न आहे, उन खां नंढो आहे। इन जे करे पाण हिते नंढो ब्रैकेट या नंढी डिंगी ॾिनी आहे। सो कामा हिते नेगेटिव में हलिया वेंदासीं पाण इंफिनिटी में, छाकाणि त एक्स नंढी आहे। नंढी केतिरी आहे का ख़बर कोन्हे, इन जे करे पाण ॿिन्हिनि साइडनि हिते छा ॾिनो आहे? नंढो ब्रैकेट ॾिनो आहे। सो नंबर लाइन में जेकॾहिं पाण हिनखे शो कयूं त 10/3 फर्ज़ कयो कहिड़ी जॻह ते हूंदो? 3.33 तक़रीबन थींदो अगरि पाण वंड कयूं त। सो इहो कंहिं हिन जॻह ते मौजूदु हूंदो, तक़रीबन हिन जॻह ते। पर एक्स यादि रखो इन खां नंढो आहे, यानी 10/3 खां नंढो आहे, यानी 3.3 खां नंढो। ऐं पोइ पाण हिन पासे यानी खॿे पासे जेतिरो बि वञो नंबर लाइन ते उहो एक्स जो वैल्यू हूंदो। सो इन जो मतिलबु इहो थियो त सॉल्यूशन सेट में पाण ज़ाहिर करे विया आहियूं ऐं इन खां अलावा पाण नंबर लाइन ते बि ज़ाहिर करे चुका आहियूं। अहिड़े तरीक़े सां अगरि पाण ही हिकिड़ो ॿियो मिसाल खणूं, एक्स वंडिया -15 नंढो आहे कंहिंखां? नंढो आहे 8 खां। सो हिते -15 पाण खे ॿिन्हिनि साइडनि ज़रब करिणो पवंदो, त ही थी वेंदो -15 ज़रबिया एक्स वंडिया -15 ऐं हुन साइड बि 8 ज़रबिया -15। हाणे नेगेटिव नंबर ज़रब कयो आहे त पोइ ही थी वेंदो ग्रेटर देन, छाकाणि त साइन तब्दील करणी पवंदी, छो त नेगेटिव नंबर जॾहिं बि ज़रब कंदा आहियूं त साइन तब्दील थींदी आहे। सो ही थी वेंदो ग्रेटर देन या वॾो आहे। ऐं जेकॾहिं अॻिते हल कजे त पाण वटि हिन साइड बचंदो एक्स, छाकाणि त 15 सां वंड थी वेंदो ग्रेटर देन। 8 खे जेकॾहिं पाण 15 सां ज़रब कयूं त 8×15 थींदो 120 ऐं प्लस इंटू माइनस माइनस, सो -120, यानी एक्स वॾो आहे कंहिंखां? -120 खां। सो सॉल्यूशन सेट में जेकॾहिं ॾिसूं त इन जी जेकी हेठीं बाउंड्री आहे यानी जिथां स्टार्ट थिए थो उहो वॾो आहे एक्स कंहिंखां? -120 खां। ऐं इंफिनिटी ताईं हलंदा हलूं त एक्स ई पाण खे मिलंदो। सो जेकॾहिं मां नंबर लाइन ते हिनखे ड्रा करण जी कोशिशि कयां त फर्ज़ कयूं था त ही -120
ऐं पोइ ही 0 आहे ऐं अॻिते पाण इंफिनिटी जी तरफ़ हलिया वेंदासीं त नेगेटिव 120 खां वॾो, यानी नेगेटिव 120 जी जॻह ते न आहे, पर इन खां थोरो अॻिते पाण कंदासीं पॉइंट एक्स जो, फर्ज़ कयूं था इन जॻह ते, ऐं पोइ पाण सॼी पासे जी तरफ़ केतिरो बि वञूं उहो एक्स जो वैल्यू हूंदो। सो हिन तरीक़े सां पाण नंबर लाइन ते बि इनखे ड्रा कंदासीं त एक्स जो वैल्यू छा आहे। सो मां सम्झां थो त हाणे जेकॾहिं तव्हांखे इन इनइक्वलिटीज़ में बदिलजंदड़ जो वैल्यू मालूम करणो हुजे त तव्हां आसानी सां करे वेंदव।